अवांखे ॿी ख़बर ॾियूं। सांगड़ में लगातार जारी बरसात सांगड़ के वार्ड नंबर 10 जा केतरा इलाका ॿोड़े छॾिया। हर तरफ़ पानी पानी बीठल है। गुलशन कमाल कॉलोनी और गुलशन सांवड़ कॉलोनी तलाव जो ॾेख ॾियण लगियूं आहिनि। रबासी लॾपलाण करण लगा आहिनि। तफ़सील मालूम था कयूं। टेलीफोन लाइन ते मौजूद है सांगड़ में सारंग बसाण। जी सारंग बसाण, छा तफ़सील आहिनि? सांगड़ में बरसात जारी है, केतरा इलाका पानी हेठि अची विया आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधायां त सांगड़ में जो लगातार बरसात वारो सिलसिलो हुयो उहो अॼु ताईं जेको आहे वक़्फ़े वक़्फ़े सां जारी आहे, जंहिं सबबि सांगड़ जा केतिरा ई इलाइक़ा जेके आहिनि उहे पाणीअ हेठि अची विया आहिनि। जंहिंमें तव्हांखे ॿुधाईंदो हलां सांगड़ जो वार्ड नंबर 10 आहे, जंहिंजा इलाइक़ा आहिनि गुलशन सावण खान कॉलोनी ऐं गुलशन कमाल खान कॉलोनी, जंहिंजो जेको सांगड़ खां शहर खां ज़मीनी रस्तो बि जेको आहे उहो कटिजी चुको आहे। रहवासी जेके आहिनि उते उन वार्डनि में फाथल आहिनि। केतिरा ई जेके माण्हू आहिनि उते खां लॾ पलाण करे ॿाहिरि निकिरी रहिया आहिनि, लेकिन उहो पंहिंजी मदद पाण जेको आहे निकिरी रहिया आहिनि। हिते इंतज़ामिया तरफ़ां या म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन तरफ़ां या कंहिं जेको हितां जे चूंडियल नुमाइंदनि पारां उनजी का बि वाहर न पई कई वञे, जंहिं सबबि जेको आहिनि उहे तमामु घणा जेको आहिनि परेशान आहिनि। तव्हांखे ॿुधायां त जेका मुसलसल बरसाति वसी उन खां पोइ जेको बहिड़ा वेड़ीअ वारा जेके इलाइक़ा उते बि पाणी जेको आहे बीहजी वियो आहे, जंहिंमें फसलनि खे बि जेको आहे कापारी धकु पियो थो आहे। तव्हांखे ॿुधायां सारियालो फसल आहे ऐं भवरनि जो फसल आहे, उनखे बि कापारी धकु पियो थो आहे। उन सां गॾोगॾु जेके आबादी वारा इलाइक़ा आहिनि, जेके शहर जे भर पासे वारा इलाइक़ा, उन्हनि में बि काफ़ी हद ताईं जेको आहे पाणी बीठल आहे। लेकिन हिन वक़्तु ताईं जेको आहे पाणीअ खे कढण जा के बि उपाउ न पिया वरिता वञनि। माण्हू जेके आहिनि सख़्तु परेशान आहिनि। जी